दड़ो शहर भरसा गोठ ताहिर सुमरो जे रहवासी उमर सुमरो जो लाश पिन्यारी पुल ते रखी धरणो। वारतन पारां एसएचओ दड़ो ते कत्ल जो इल्जाम। ख़बर मूजिब 13 ॾींहं पहिरीं उमर सुमरो जो लाश बुढो टालपुर मां हथ कयो वियो, जंहिंजो लाश लावारिस ॼाणाए पोस्टमार्टम जाती जी सिविल अस्पताल मां करायो वियो। पोस्टमार्टम रिपोर्ट मुताबिक़ अख ते धक जा निशान ऐं जिस्म ते तशद्दुद करे क़त्ल कयो वियो आहे, जंहिंखां पोइ लाश खे लावारिस ॼाणाए ईदी सेंटर कराची मोकिलियो वियो। जॾहिं त दड़े शहर में मुसलसल 10 ॾींहनि खां एहतजाज ऐं धरणनि खां पोइ उमर सुमरो जे लाश जा कुझु तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ वारसनि लाश जी सुञाणप कई, जंहिंखां पोइ लाश कराची ईदी मां आणे ॻोठ पहुचायो वियो, जंहिंखां पोइ लाश खे दड़ो पिन्यारी पुल ते रखी धरणो हयो वियो। धरणे में मौजूद पीपी साबिक़ ज़िलई सदर अरबाब वज़ीर अहमद मेमण जो उमर सुमरो जे खून सां इंसाफ़ ॾियारण ऐं हर मुमकिन मदद करण जी यकीन ध्यानी कराइण खां पोइ धरणो ख़त्म कयो वियो ऐं जनाज़े निमाज़ अदा कई वई, जंहिंखां पोइ लाश खे मिटी मां हवाले कयो वियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।